अवांखे ॿुधाईंदा हलूं खिप्रो में सिंधी अदबी संगत शाख पारां महांगाई बाबति मुशाइरो कोठायो वियो। रिपोर्ट कर रहा है असद शाह। खिप्रो में सिंधी अदबी संगत शाख पारां मुशाइरो कोठायो वियो। हिन मुशाइरे में नाले वारनि शाइरनि मुल्क में ॻाटे तोड़ महंगाई बाबति शाइरी ॿुधाईंदे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कुझु हिन रीति कयो। तब्दीली सरकार ॿियो छॾियो बि छा आहे, अञा चए थो मुल्क में महांगाई नाहे। हुकुमराननि ते कजनि कहिड़ियूं हैरानगियूं, खाधे पीते जूं कयाऊं शयूं महांगियूं, फाथो हिननि मां वीचारो अवाम आहे, अञा चए थो मुल्क में महांगाई नाहे। महांगाई आ तड़पायो जीअण मुश्किल थी पियो आ, हिक ॿिए खे हौसलो बि ॾियण मुश्किल थी पियो आ। अटे जो आसरो नाहे, लटे जो आसरो नाहे, हीणे हाल जो हित सहारो थियण मुश्किल थी पियो आ। 2800 रुपया मण अटो थी वियो, 6000 रुपया खंड जो कटो थी वियो। ग़रीब वञे त वञे केॾां, सूर इन ई साड़े छॾियो आहे। मुशाइरे बैदि अदब दोस्त माण्हुनि जो चवणु कुझु हिन रीति हुयो। मुल्क में जेका महांगाई आहे, इन महांगाई जे करे हिते माशरे जा मज़लूम माण्हू पीड़िजी रहिया आहिनि। उन हवाले सां अॼु असां हिते सिंधी अदबी संगत शाख ऑफिस खिप्रो में मुशाइरो कोठायोसीं। महांगाई जे ख़िलाफ़ हिते दोस्तनि शहर पढ़िया। हिकिड़ी त मथां खां जेका हुकूमत महांगाई कई आहे, ॿी महांगाई जेका नी दुकानदारनि वापारियुनि जेका हथरादू महांगाई कई आहे, ज़ख़ीरा अंदोज़ी करे उन्हनि खे बि घुरिजे त उहे बि कुझु ग़रीबनि जो ख़्यालु कनि ऐं ज़ख़ीरा अंदोज़ी खां पासो कनि। महिरबानी करे इन महांगाई ते कंट्रोल कयो वञे ऐं इन महांगाई जेके कंदड़नि ते कंट्रोल कयो वञे। उन जे करे हीअ असां गॾिजाणी कई आहे अदबी संगत वारनि जी, जेका सॼो ज़िले साखड़ जा हिते खिबरे जा अदीब गॾु थिया हुआ, उन्हनि समुझो इहो रायो आहे त उन में हिन महांगाई खे ॿुझो ॾिनो वञे। मुशाइरे में शाइरनि ऐं अदीबनि सिंध सरकार समेत वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त मुल्क में वधंदड़ महांगाई ते कंट्रोल कयो वञे, जीअं ग़रीब अवाम सुख जो साह खणी सघे। कैमरामैन अज़ीज़ हाले पोटो सां गॾु असद शाह, आवाज़ न्यूज़, खिप्रो।